हैदराबाद के खाना बदोश राइटर्स कैफे में सिंध के कलमकार अदीब शायर सत्तार पीरज़ाद की याद में संदन साथियन ऐं मिटनि पारां मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें दानिश्वरनि अदीबनि सहाफ़ियनि ऐं नौजवाननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सत्तार पीरज़ाद जो तालुक़ बलहेड़ी जी शहर सां हो। सत्तार हिकु ज़िम्मेवार लेखक हो, जंहिं पंहिंजी लिखणियुनि में सिंध जी समाजात ते वेझी नज़र विझी गहराई सां लिखियो ऐं अॼु उहो सॼो अदबी असर न रुॻो हुनजी औलाद में पर नई टही में बि नज़र अचे थो। सत्तार पीरज़ादो सिंध जे उन अदबी टही जो हिकिड़ो अहम रुकन या कारकुन असां चई सघूं था ऐं उहो गुज़िरियल जेके ॿ ॾहाका जेके आहिनि, जेके सिंधी अदब, सिंध जी सियासत, सिंध जो सॼो जेको ताञो पेटो जेको हुयो, उन में जेको तब्दीलियुनि वारो जेको सॼो मामिलो हुयो, सत्तार उनजो किरदारु हुयो। इन करे उनजी जेका लिखणियूं आहिनि, जेको जो अदबी शाइरी हुजे, उनजूं कहाणियूं हुजनि, उनजा तर्जुमा हुजनि, उनजी नसर नगारी हुजे, उनजा जेके लिखियल खाका आहिनि, उन्हनि सभिनी में उन दौर जी जेका सॼी जेका सियासी उथलू पुथलूं जेके आहिनि उहे उन में मौजूदु हुयूं। इन करे सत्तार जी जेका सॼो जो अदबी पोरियो आहे उनखे जेको रवायती असांजो जेके अदबी जेके माना लिखणियुनि वारे हवाले सां जेको नसर आहे उनखां हिकिड़ो अलॻि नमूने सोचणो सम्झणो ऐं ॾिसणो पवंदो, छाकाणि त हू हिकिड़ो तमामु हिकिड़ो इहो चइजे त हिकिड़ो ज़िम्मेवार अदीब हुयो ऐं हुन ॾिठो पिए त जेके शयूं जेके समाज जे लाइ हानिकार आहिनि, जेके अदब लाइ, ॿोली लाइ, असांजी हितां जी जेका तारीख़ आहे या हितां जेको सिंध जे हवाले सां जेके सभु शयूं आहिनि, जेके यलगारूं आहिनि, उनखे अदब जे ज़रिए, पंहिंजे अदब जी एक्टिविज़म जे ज़रिए, उन समाजी कमनि जे ज़रिए ऐं सियासी वाबस्तगी जे सां कीअं फेस करे सघिजे थो, त इहो सॼो वीहनि उनजे लिखण में मौजूदु हुयो। ऐं छाकाणि त हू अदब राय अदब जो हामी न हुयो ऐं शाइरी खे रुॻो जेके सनखूं आहिनि या जेके रुॻो जेके अदबी लवाज़मात आहिनि उनखां हटी करे जेको आहे हुन हितां जे माण्हुनि जी जेका आहे हिकिड़ी मसल उनजी तरबियत कई। सत्तार जा जेके हमअसर आहिनि, सत्तार जी जेका उनखां पोइ जी जेका जनरेशन आहे उहा सभु सत्तार जे उन ट्रेंड्स खे जेको आहे उन कंहिं न कंहिं नमूने उनखे फॉलो कयो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो जेके असां वटि हुआ आमतौर, छाकाणि हुनजो हिकिड़ो किताबनि जो वॾो तइदादु हो, पर हुनजो मतिलबु इहो न हुयो त हुन पंहिंजे जेको आहे पंहिंजे प्रोफाइल में के घणनि किताबनि जो जेको आहे उहो हवालो पैदान ते करणु चाहियो। इहो उन रेफरेंस लाइ उन घणा किताब न लिखिया हुया, पर हुन उनखे हिकिड़ो मिशन जे तौरु, हिकिड़े मक़सद जे तौरु, इहो उनजो इल्मी अदबी पोरियो वारो जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं उहो सत्तार जे कम मां असांखे रिफ्लेक्ट थींदे नज़र थो अचे। उन जूं लिखणियूं जेके आहिनि उहे एॾियूं ज़िम्मेवार आहिनि, उन में जेके हवाला आहिनि उहा ईअं रुॻो हिकिड़ो हवाई तवाई जेको फिक्शन आहे या जेको अदबी रोमांस आहे उहो न आहे, पर उन में हिकिड़ो सिलसिलो आहे, हिकिड़ो तसलसल आहे। बसि बाबा खे असां शुरूअ खां जेको ॾिठोसीं, असां जीअं मतिलबु होश संभालियो आहे त तक़रीबन इहो ई ॾिठोसीं त बाबा जीअं ई फारिग टाइम में हूंदो पंहिंजे कमरे में वेठो ऐं कलम ऐं किताब, बसि इहो ई उनजो सॼो माना सॼी ज़िंदगीअ जो सम्झो मक़सदु ॼणो त इहो ई लॻंदो। त असां उन वक़्तु नंढड़ा हूंदा हुआसीं त उन वक़्तु त ॻाल्हि एतिरी सम्झ में न ईंदी, असांखे लॻंदो हो त बाबा ॼण असांखां कटियल थो रहे ऐं असांखां माना उहो अलॻि रहण थो चाहे, असांखे ईअं लॻंदो। पर जीअं जीअं वॾा थींदा वियासीं ऐं असांखे ख़बर पवंदी वई त बाबा माना कहिड़ो कमु थो करे, कीअं थो करे ऐं उन जा कहिड़ा कहिड़ा मक़सद आहिनि, त असांखे माना पाण खे हिकिड़ो फ़ख़्रु महसूसु थींदो त असां अहिड़े शख़्स जा औलाद आहियूं जेको माशरे खे, असांजी सिंध खे अहिड़ियूं शयूं ॾियण थो चाहे जेके ॿियो केरु नथो ॾेई सघे, या हो माना पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे ज़हन सां, पंहिंजे फ़न सां माशरे खे जेको कुझु ॾेई थो सघे उहो उन जी महिनत करे थो, ॾींहं राति महिनत थो करे। त इल्मी पोरियो त बाबा जो इहो हुयो ऐं उन सां गॾोगॾु बाबा जा जेके दोस्त अदीब शाइर असां वटि ईंदा हुआ उन्हनि सां मेल मिलाप ऐं बाबा जा जेके किताब असांजे घर में पिया हूंदा त असांखे खज़ानो मिली वियो। उन खज़ाने जी बदौलत आहे अॼु जेको कुझु असां आया आहियूं, असां उन्हनि किताबनि खे पढ़ी करे ऐं इहो करे असांजो ज़हन ठहियो। असां सियासी तरह सां, जीअं मां हिकिड़ो सियासत में क़दम रखियो, उन खां अलावा मां सोशली काफ़ी पहिरियों सोशल तंज़ीमनि सां मां गॾु रहियुसि, जंहिंमें इंडस सोशल फोरम सर फ़हिरिस्त आहे। इंडस सोशल फोरम उहा तंज़ीम हुई जंहिंसां मां शुरूआति कई पंहिंजे माना शऊर जी। उन खां पोइ मां जेको बि कुझु रहियुसि बाबा जो, जीअं मां अॻाड़ो ॻाल्हि कई त बाबा मां कंहिं बि शइ में कॾहिं मूं त तनक़ीद न कई त तव्हां हीअं न कयो या हूअं न कयो, हीअ शइ ग़लति आहे, हीअ शइ तव्हांखे हेॾे खणी थी वञे। मां अहिड़ा कमु कया, अहिड़नि स्टेजनि ते मां तक़रीरूं कयूं जंहिं स्टेज तां ई माण्हू खजी विया ऐं उहे 3 महीना रियासत जे अंडर में रहिया, जो कंहिंखे ख़बर न हुई त हू आहिनि किथे। उन खां पोइ जॾहिं वापसि मोटिया त हू सिधो पंहिंजे ॻोठु विया, ॿियो कंहिं एक्टिविटी में न रहिया। त अहिड़ा बि माना असां अहिड़ियूं स्ट्रगल कयूंसीं जेके माना उन वक़्त में
माण्हू सोचे बि कोन सघंदा हुआ त कराची और सिंध खे न बंदि करो। इन जे लाइ असां बाक़ाइदे प्रेस क्लब ते वियासीं। उहो दौर हो जॾहिं हिकिड़ी कॉल ते सॼी कराची बंदि थी वेंदी। त बाबा खे इहे सभु ख़बरूं हूंदियूं त मां छा करणु थो वञा, मां काॾे थो वञा, पर बाबा करे मूंखे ईअं न चयो त हेॾे न वञिजा, मूं ते का सख़्ती न कयईं। हाँ, सम्झाईं ज़रूरु मूंखे त थोरो एहतियात कयो, हे शयूं ग़लति आहिनि, हे शयूं सही आहिनि, तव्हां हमेशह सच जी तरफ़ वञो, का बि अहिड़ो कमु न कयो, कंहिं बि अहिड़े माण्हूअ जो माना तव्हां उहो कारज न ठही वञो, कंहिंजे लाइ यूज़ न थी वञो। त बाबा खे असां बसि हिकिड़ो मिसाली किरदारु सॼी ज़िंदगी ॾिठो ऐं सभु कुझु असां जेको बि आहियूं, मां आहियां या मुंहिंजी भेण आहे, असां सभु उन जे ई करे आहियूं। सतार पीरज़ादे साहिबु 70 खां जो कलम हथ में खयूं त 2020 ताईं उन कलम रखियो न हो। सॼी उमिरि माना हिकिड़ो अहिड़ो राइटर हो जंहिं हिकिड़ी साबित क़दमीअ सां हिकिड़ी बामक़सद अदब तख़लीक़ कयो, जेका तमामु वॾी ॻाल्हि आहे। के अदीब मुहिम जुईअ जा क़ाइल हूंदा आहिनि, पाण वणाइण लाइ, ॿिए जो पटको लाइण लाइ, पर हिन सीरियस क़िस्म जो कमु कयो, सुठो अदब तर्जुमो कयो ऐं सुठा किताब आंदई। त हिन जी इहा वॾी ॻाल्हि आहे। गैर तकरारी शख़्सियत हुअणु ऐं उहा इन जे करे गैर तकरारी थियो त उहो पंहिंजी कुंड वठी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो बामक़सद अदब तकलीफ़ कंदो रहे। तार जो वास्तो बलड़े जी सां हो ऐं बलड़े जा सभु पीरज़ादा लतीफ़ जा बि हाफ़िज़, कम्यूनिज़म जा बि वॾा ॼाणू, नेशनलिज़म ते बि वॾो उन्हनि ते हो माना असरु ऐं उन सां गॾोगॾु अदब जी हर शाख सां शाइरी, कहाणी, मज़मून नवेसी। अॼु ॾींहं ते बलड़े जीअ मां अदब ऐं शऊर जी लाट जेका आहे उहा विसाई न आहे। ऐं सतार जेतोणीकि अनवर ऐं मीर मोहम्मद जे पाए जो स्कॉलर अदीब न हो, पर हीउ हिकिड़ो ख़ामोश कारकुन, ख़ामोश अदीब हो। हुनजी शाइरीअ जो हिकिड़ो किताबु छपियल आहे, कहाणियुनि जो बि हिकिड़ो किताबु छपियल आहे। ख़लील जिब्रान जा तर्जुमा कयईं, अमरता प्रीतम जा तर्जुमा कयईं ऐं शेख अयाज़ जी शाइरीअ जा 2 किताब छपिरायईं। उनखां सवाइ शेख अयाज़ जेको कमेटी हुई, जेका शेख अयाज़ मज़ार ऐं किताब, उन कमेटीअ जो मेंबर रहियो। शेख अयाज़ केतिरा किताब हिन उतारिया। हिकिड़ो पोरियत ख़ामोश वर्कर हो। सिंधी अदबी संगत कराची में निहायत सरगर्म रहियो ऐं असांजो दोस्त हो ऐं असांजी सुञाणप मीर मोहम्मद पीरज़ादे जे मार्फत थी, जेको 1969 खां वठी सकरन में रहंदो हो। असांजो ॻोठ उते हूंदो हो। त इन सां मीर मोहम्मद जे हवाले सां असांजी दोस्ती बल्कि घर जो वास्तो आहे। संदसि धी न्याणी सिंधू असांजी न्याणी आहे, जेका रहमत जी छा त मीर मोहम्मद जी भेण सां ई परिणियल हो। त मीर मोहम्मद असीं हिक ॿिए जे घर जा भाती हुआसीं। उन हवाले सां 30 खनि किताब तर्जुमो, सहेड़, पंहिंजी तख़लीक़, अहिड़ा वीहारो खनि किताब अञा पोइ थियनि। सतार जो वञणु असांजे नज़र में कुमालो आहे, या उमिरि ई हुनजी वञणु। मूंखां 4 साल वॾो हो, मुंहिंजी 66 साल उमिरि आहे, हुनजी 70 साल, पर हू 70 साल जो लॻंदो ई कोन हो, छो त हुन पाण खे फिटफाट रखियो, पंहिंजे औलाद खे दोस्तनि वांगुरु रखी। हिन जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे ऐं आउं सम्झां थो त हिन जो विछोड़ो असां सभिनी लाइ ॾुख हुई। सतार पीरज़ादा जी पूरी ज़िंदगी कलम ऐं किताब सां सलाड़ियल रही। हुन जे इल्मी ऐं अदबी पोरे खे न रुगो सिंध में पर आलमी सतह ते बि मञता मिलणु घुरिजे। वहीद मुस्तफ़ा, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंडन, हैदराबाद।